बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम हकीकत में मां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमन। रमज़ानुल मुबारक असांखे पंहिंजे ज़िंदगीअ में वरी नसीब थियो आहे। अॼु इत्फ़ाक़ सां रमज़ानुल मुबारक जो पहिरियों जुमो आहे। ॾींहंनि जूं बरकतूं ऐं ॾींहंनि जूं ख़ासियतूं इंसानी तारीख़ में तहज़ीब जी हिकिड़ी पंहिंजी ख़ासियत रखनि थियूं। मबरूक ॾींहुं जंहिंमें रमज़ानुल मुबारक जे हिन रोज़े जो असांखे असरु हासिलु करिणो आहे, उहो आहे तक़वा। कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। रोज़ो तव्हां ते फ़र्ज़ु आहे, बिल्कुलु ईअं जीअं तव्हां खां अॻियनि खेपुनि ते अॻियनि उम्मतुनि ते फ़र्ज़ु हुयो। मक़सदु छा आहे त जीअं तव्हां तक़वा जो मक़ाम हासिलु कयो। क़बिल अज़ तारीख़ जो ज़मानो, जॾहिं अञा आफ़ाक़ जी तालीम इंसान वटि न पहुती, इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़री जॾहिं इंसानु हिन कालब में पहुतो हुयो, तॾहिं ज़िंदगी फितरी दग ते रवां दवां हुई। फितरत अल्लाह हिल्लती फ़तर अन्नास अलैहा। माण्हूअ खे अलाह साईं पंहिंजे जंहिं जोड़ ते जोड़ियो आहे, उन में जॾहिं माण्हूअ पंहिंजे अंदर में झाती पाती, छो त इंसान जो अंदरु, जंहिंखे असां नफ़्स बि चई सघूं था, उहो पंहिंजे जोहर में माण्हू असुल में उहो आहे। हीउ असांजो कालब जेको आहे, जेको रूह जी सवारी आहे। रूह जॾहिं हिन में न हुयो, तॾहिं हीउ कालब बि न हुयो। जॾहिं हीउ कालब असांखे मिलियो आहे, जेको जिते रूह सवार आहे, उन मां रूह जॾहिं लही वेंदो ऐं असां मौत जे मरहले मां गुज़री ज़िंदगीअ जे हिकु ॿिए मरहले में पेर पाईंदासीं, त हे वरी असांजो जिस्म जेको आहे मिटीअ जे हवाले थी वेंदो। के बाहि जे हवाले कंदा, के पाणीअ जे हवाले कंदा, के पखियुनि जो खाज करे छॾींदा। त माण्हूअ जी जेका ज़ात आहे, जेको ईगो आहे, जेको नफ़्स आहे, उहो ही कालब नाहे। उन में अंदरि जेको नफ़्स आहे, असुल में माण्हू पंहिंजे जोहर में पंहिंजी हैसियत उन नफ़्स जे मुताबिक़ थो रखे। हदीसुन नफ़्स त पंहिंजो पाण सां जॾहिं माण्हू ॻाल्हाईंदो आहे, पंहिंजो पाण खे जॾहिं माण्हू पाइणु चाहींदो आहे, पंहिंजो पाण खे जॾहिं माण्हू ॻोल्हणु चाहींदो आहे, त अंदर में झाती पाइबी आहे। उन ज़माने में बि जॾहिं माण्हू पंहिंजी तलाश खां पाण खे काइनात सां वाॻे ऐं पंहिंजी जुस्तजूअ में निकिरंदो, त उन मरहले में माण्हूअ खे यकसुई घुरिबी। त यकसुईअ जे लाइ तमामु ज़रूरी आहे त तव्हां पेटूं हल्का हुजो, तव्हांजे मादे ते को बि बोझ न हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां मादे खे बुखायल रखूं। बुखायल मादे में जॾहिं बुखारात दिमाग़ ते रत जे ज़रिए मुंतक़िल था थियनि, त उन में सोचनि जी हिकिड़ी जेका तरावत आहे, उहा माण्हूअ खे वधीक तवानाईअ सां सोचण जो रुख़ अता करे थी। त रोज़ो फितरत जे उन जोड़ मुताबिक़ इंसान जे तारीख़ जे उन दौर खां वठी हलंदो पियो अचे, जॾहिं अञा का बि ख़ारिजी तालीम माण्हूअ जे लाइ रहनुमाईअ जो सबबु न बणी। माण्हू जॾहिं पाण में झाती पाए थो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हूअ जे मन में सवाल था उभरनि त मां आहियां केरु। पंहिंजो पाण खे पाइण जे लाइ हदीसुन नफ़्स थींदो आहे। पंहिंजे अंदर सां माण्हू ॻाल्हियूं कंदो आहे। पंहिंजे अंदर जे जहान में माण्हू जॾहिं जहान आहे, अलाए केॾा उन में समुंड आहिनि सोचनि जा, अलाए केॾा उन में सहराऊं आहिनि ख़यालनि जूं, अलाए पंहिंजे अंदर में केतिरा झंगलात आहिनि
जिन में माण्हू घुमंदो थो रहे, पंहिंजो पाण खे ॻोल्हींदो थो रहे। मुराक़बा बि इन ई तलाश जो हिकिड़ो सिलसिलो आहिनि। ज़िक्रो फ़िक्र बि इन ई तलाश जो हिकिड़ो दग आहे जंहिंखे सूफ़ियनि तश्कील ॾिनो। ज़िक्र ऐं फ़िक्र ऐं मुराक़बे में या जेके बुद्धिस्ट योगा कनि था, इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ बुखायल हुजणु ज़रूरु। बुखायल हुजण जो मतिलबु इहो न आहे त तव्हां पंहिंजो पाण खे बुख जो अज़ाब ॾियो। बुखायल जो मतिलबु आहे त माना सिहत खे सालिम रखण जे लाइ मैदे खे एतिरो खाधो पीतो ॾियो जो तव्हांजे ज़िंदगीअ जो गाॾो रवां दवां रहे। पोइ अॻिते हली इहे ख़ुराफ़ात साम्हूं आयूं त बुख काटण खे माण्हू इबादत सम्झणु लॻो। बुख काटण इबादत जो हिकिड़ो अंदाज़ आहे, पर उहा इबादत पंहिंजे पस मंज़र में हिकु गायत ऐं हिकु मक़सदु थी रखे। इल्लत जेका हूंदी आहे, सबबु जेको हूंदो आहे, शइ जे पस मंज़र खे वाज़े कंदो आहे। रोज़ो असौम, असौम जी माना आहे रुकिजी पवणु। सुबुह जे बाख फुटीअ वारे सोजरे खां वठी सिज लहण जे उफ़ुक ताईं इहो वक़्तु जेको आहे, इन में जॾहिं माण्हू बुखायल रहे थो त उन दौरान माण्हूअ ते जेके कैफ़ियतूं वारिद थियनि थियूं, उन्हनि कैफ़ियतुनि में जेको माण्हू सोचे थो त यकसुई सां सोचण जी उनखे सघ मिले थी। पेट भरियल हूंदो, केॾी महिल ओघराई ईंदी, केॾी महिल गैस माण्हूअ खे पेट में वलूड़ विझंदी, ऐं केॾी महिल माण्हूअ ते मथां बोझ थी पवंदो, आफ़री थी पवंदी, भर्ती थी पवंदी। त इन्हनि सभिनी शयुनि खां जॾहिं माण्हू आजो हूंदो त कंसंट्रेशन जेका ज़हन में हासिलु थींदी, उहा माण्हूअ खे बहितरीनु सोचण जो दॻु ॾींदी। त उहो ज़मानो जेको क़बिल अज़ तारीख़, इब्तिदाए आफ़री नश वारो जेको ज़मानो हो, उन ज़माने में बि माण्हू रोज़ो त अञा कंसेप्ट त न हुयो, पर अमल जेको हो उहो इहो ई रोज़े वारो हुयो। जेके ॾाहा ऐं ज़हीन माण्हू हूंदा हुआ, उहे नवेकला थी ऐं पंहिंजो पाण खे बुखायल रखी पंहिंजी तलाश में निकिरी पवंदा हुआ। छो त माण्हूअ जो काइनात सां हिकिड़ो गहरो ताल्लुक़ु आहे। वहदतुल वजूद जो जेको सूफ़िन फ़लसफ़ो ॾिनो आहे, इन जो मतिलबु इहो आहे त काइनात ऐं माण्हू पाण में ॿ अलॻि शयूं न आहिनि। हुआ अॻहीं गॾु, ॿुधण में ॿ थिया। बल्कि हिकिड़ी हदीस कुदसीअ में अलाह साईं फरमायो आहे, जेको क्रिएटर आहे, जेको ख़ालिक़ आहे, त अन दहर फला तसुब्बु दहर, ज़मानो जेको आहे मां पाण आहियां, तंहिं करे ज़माने खे घटि वधि न ॻाल्हायो। त ज़माने जी गर्दिश गूनागून आहे। माण्हू उन में पाण खे मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि जे दायरे में थो ॾिसे। तारीख़ जा मुख़्तलिफ़ अफ़कार आहिनि जिन में माण्हू खे पंहिंजो पाण खे तलाश करण जे लाइ काफ़ी सातरा रस्ता मुयसरु थिया आहिनि। ऐं जंहिं शख़्स जंहिं एंगल सां सोचियो आहे, शर्त इहो आहे त ख़ालिसतन उहो शख़्स तअसुब खां ऐं किरोध खां पंहिंजे ज़हन खे पाक करे सोचणु लॻे थो त उन शख़्स खे काइनात जा असरार बि परोड़ण जे लाइ हिकु अहिड़ी मार्फत मिले थी जंहिंमें माण्हू पाण खे वेगाणू नथो सम्झे। रोज़े जो इहो सिलसिलो जॾहिं मज़हब जे अहकामात मुताबिक़ मज़हबनि जो हिकु लाज़मी रुकन बणियो, त इस्लाम पंहिंजे ज़माने में जॾहिं पाए तकमील पहुतो, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वटि सिलसिलो शुरू थियो आफ़ाक़ी तइलीमात जो, ऐं पोइ जेके सहीफ़ा नाज़िल थिया, जेके किताब नाज़िल थिया, जेके शरीयतूं तख़लीक़ थियूं, इन्हनि सभिनी जो मक़सदु जेको आहे बुनियादी तौर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो आहे त माण्हूअ खे पंहिंजे पाण जे ॻोल्हण में दॻु मिले। रोज़ो उन दॻ जो ज़रियो आहे। तंहिंजे करे जॾहिं माण्हू रोज़े जी हालत में आहे त रोज़े जो उहो कैफ़ माण्हूअ में तक़वा पैदा करे, इहो तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं तक़वा जो कैफ़ माण्हूअ में पैदा नथो थिए त पोइ रोज़ो सिर्फ़ु वक़्त जो ज़ियान थी थो वञे, ऐं पोइ उन मां
का बि हड़ हासिल नथी थिए। जेतिरो ज़हीन दिमाग़ हूंदो, जेतिरो हसास मिज़ाज हूंदो, सोच में जेतिरी गहरी लताफ़त हूंदी ऐं ख़्यालनि में जेतिरी हसीन नफ़ासत हूंदी, माण्हू ओॾो ई बहितर सोचींदो ऐं ओॾो ई हुन जे अख़लाक़ ते ख़ुशगवार असरु थींदो। तक़वा जो पहिरियों मक़ाम आहे त माण्हू तकबुर जी पलीताईअ खां पाण खे बचाए। जेकॾहिं माण्हूअ जे मन में के असरार मुनकशफ़ थिया, राज़ खुली पिया ऐं उहो पंहिंजो पाण खे कुझु सम्झण लॻो त उहो सम्झो त खोहिजी चुको, विञाइजी वियो उहो माण्हू। छो त जेकॾहिं माण्हूअ पंहिंजो पाण खे कुझु सम्झो त इन जो मतिलबु आहे त हू पंहिंजो पाण खे ॻोल्हे न सघियो। नहत शाख पुरमेवा सर बर ज़मीन। टारी जॾहिं कंहिं बि मेवात जे वण जी ख़ाली हूंदी आहे त सिधी हूंदी आहे या उभी हूंदी आहे, जॾहिं उन में मेवो ईंदो आहे त उहा झुकी पवंदी आहे। मार्फत ऐं सुञाण जेका इंसान खे पंहिंजे तलाश जे दौरान पंहिंजो पाण परखण जो हिकिड़ो दॻु ॾिए थी, त उहो हिकिड़ो वज़न आहे जेको माण्हूअ जे सोचुनि जे टारीअ में मेवे वांगुरु उसरी थो अचे। त हाणे उन शख़्स खे घुरिजे त तवाज़ सां, निवड़त सां, बाझ सां इंसानियत जे लाइ रहमत जो वासो बणिजे। छो त सलाहियत, इल्म, मालूमात या उहे ज़िंदगीअ जूं तक़ाज़ाऊं जिन सां मादी वसाइल मुयसरु थियनि था, या उन्हनि सलाहियतुनि सां माण्हू ॾाका टपी ऐं हुकुमरानीअ जे मसनद ते पहुचे थो, या इम्तिहान पास करे कंहिं आफ़ीसरीअ जे मनसब ते रसे थो, त इहे सभु शयूं माण्हूअ वटि अमानत जी सूरत में अचनि थियूं। हाणे इन जो मतिलबु इहो न आहे त उहो शख़्स यगानो थी वियो, हाणे उहो शख़्स का वॾी ॻाल्हि थी वियो, उन शख़्स जे मथां वधीक ज़िमेदारियूं आयद थियूं, उन शख़्स खे जे मथां लाज़िम थी पियो त हाणे उहो जेतिरियूं ज़िमेवारियूं पंहिंजे लाइ पाण मुंतख़ब करे चुको आहे, ओॾी हुन जे अंदरि निवड़त हुजणु घुरिजे। मन तवाज़अ लिल्लाह रफ़अहु अल्लाह। त हाणे इन माण्हूअ में जॾहिं निवड़त ऐं फज़ीलत ऐं अख़लाक़ जो जुहर मुतहरिक थियो ऐं उहो माण्हू पंहिंजे रवैयनि में ख़ुशबूदार बणिजी वियो, उहो माण्हू पंहिंजे गुफ़्तगूअ में मानाख़ेज़ लफ़्ज़नि ॿोलण जो हिकिड़ो शाहकार बणिजी वियो, त उहो दरअसल अलाह जे ख़ातिर अलाह जे मख़लूक सां पंहिंजा रवैया दुरुस्त थो रखे। का चालबाज़ी नथो करे, का शैतानगिरी नथो करे। त इन जो मतिलबु आहे त हुन पंहिंजो पाण खे जॾहिं सुञातो आहे त हाणे ॿिए माण्हूअ में बि हुनखे पंहिंजो पाण थो नज़र अचे। मूं में आहे तूं, इहा तमामु वॾी फिलासफ़ी आहे जेका इंसान खे तॾहिं थी हासिल थिए जॾहिं पंहिंजे तलाश जे सफ़र में निकिरे थो ऐं पंहिंजी ज़ात जी सुञाणप जॾहिं हुनखे मिले थी, त पोइ हुन जी मन में इहा तांघ पैदा थी त हर माण्हू ख़ुशहाल हुजे, हर माण्हू आज़ादु हुजे, हर माण्हू गुफ़्तगूअ खे सुहिणे सलीक़े सां अदा कंदड़ हुजे, हर माण्हू जो मन हिकु उन फिज़ा वांगुरु उजरो हुजे जंहिंमें केतिरनि ई सयारनि जो या सोचुनि जी चमक मौजूदु हुजे। मन बि इंसान जो हिकिड़ी वॾी काइनात आहे। छो त गूनागून क़िस्म जा जेके ख़्याल अचनि था, गूनागून क़िस्म जा जेके तूफ़ान मन में उभरनि था, कॾहिं ख़्वाहिशुनि जी सूरत में, कॾहिं किरोध जी सूरत में, कॾहिं मुहबत जी सूरत में, कॾहिं नफ़रतुनि जी सूरत में, त इहे जीअं काइनात में सयारा गर्दिश था कनि, ईअं माण्हूअ जे मन में ख़्यालनि जा तूफ़ान बर्पा था थियनि, मुहबत जा सयारा डोड़नि था, नफ़रतुनि जा हेबतनाक हयूला उन में तसरीफ़ था कनि, गर्दिश था कनि। हाणे आहे इन्हनि सभिनी शयुनि खे तवाज़ुन में रखणो।
लशम्स यंबगी लहा अन तुद्रिकल कमर वल लैल साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकिन यसबहून। सिज ऐं धरती ऐं चंड इहे टे सयारा आहिनि जेके अफ़लाक में गर्दिश था कनि, पंहिंजे पंहिंजे मदार में उन्हनि जी जेका गर्दिश आहे हिकु पूरे तवाज़ुन सां रवां दवा आहे। हाणे उहे जॾहिं तवाज़ुन सां था हलनि त राति पंहिंजे वक़्त ते थी अचे, ॾींहुं पंहिंजे वक़्त ते थो अचे, चंड गिदिरे जी फाक वांगुरु उभरी ऐं पूरे गिदिरे वांगुरु सॼो असांजे साम्हूं निर्वार थो थिए, त ईअं माण्हूअ जे मन में बि जेकॾहिं तवाज़ुन हूंदो त सोचुनि, ख़्यालनि, किरोध, नफ़रत ऐं फ़िक्रात जा जेके बि सयारा गर्दिश कनि था, उन में जॾहिं तवाज़ुन हूंदो त माण्हूअ जा रवैया ऐं माण्हूअ जो पंहिंजो अंदाज़ ज़िंदगी हिकु अहिड़े मिक़दार में पंहिंजे मदार में फिरंदो रहंदो जो उहो माण्हू माण्हुनि जे लाइ मुसीबत बणजण जे बजाए माण्हुनि जे लाइ सरापा बाज बणिजी पवंदो। इन माण्हूअ में जेको तक़वा जो मक़ाम पैदा थींदो, हीउ रोज़ो असांखे तक़वा जे उन मक़ाम ॾांहुं वठी अचण जे लाइ हिकु अहिड़ो रस्तो आहे, हिकु अहिड़ी शार आहे जेका रमज़ान में असांजे साम्हूं खुले थी ऐं असां उन ते पंहिंजियूं विखूं रखूं था, पेर धरियूं था, पंधु पंधु हलूं था। पंधु पंधु हली जेकॾहिं असां दग पूरो करे मंज़िल ते पहुतासीं त रोज़े जो असांखे फ़ाइदो पले पियो। जेकॾहिं असां उन पंध में विचड़ी वियासीं ऐं असां थाॿा खाईंदा रहियासीं ऐं मंज़िल जे अचण खां अॻु में ई किरी पियासीं त पोइ असांजो उहो सफ़र बेकार थी वेंदो। गुफ़्तगू जारी था रखूं, वठूं था हिकिड़ी नंढी साही। जी नाज़रीन, अवलैस अल्लज़ी ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़ बिक़ादिरिन अला अन यख़्लुक़ मिस्लहुम बला वहुवल ख़ल्लाक़ुल अलीम। निवड़त जेकॾहिं माण्हूअ में पैदा न थी सघी, उन माण्हूअ खे पंहिंजे सलाहियतुनि जे आधार ते हिकु वॾे मक़ाम ते फ़ाइज़ थियण जो मौक़ो मिलियो। उन में छा थींदो त उहो शख़्स जेकॾहिं तकबुर जे नहूसत में पंहिंजो पाण खे थिफे थो छॾे, हाणे उहो शख़्स धरतीअ ते फ़साद जो सबबु थो बणिजे। उहो शख़्स जिते बि वञे थो रवैयनि जी बदबू छॾे थो अचे, छो त उन में तकबुर अची वियो। अलाह साईं फरमायो हदीस कुदसीअ में, अल किबरिया रिदाई, तकबुर जेको आहे मुंहिंजी चादर आहे, तकबुर जेको आहे मुंहिंजी इस्मत आहे, तकबुर जेको आहे मुंहिंजी इफ़त आहे, तकबुर जेको आहे मुंहिंजी पाक दामनी आहे। जंहिं बि तकबुर कयो उन अलाह साईं जी इस्मत सां, पाक दामनीअ सां ऐं चादर सां छेड़छाड़ कई। कंहिंजो नंग हुजे, असां वटि असांजे मशरिक़ी तहज़ीब में पोती या रओ या चादर ख़वातीन जे लाइ इस्मत ऐं पाकदामनीअ जो ऐं इज़त जो वञाण आहे। जेकॾहिं को उनजे उन रए में या पोतीअ में या चादर में हथु विझी उनखे छिकींदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिलो माण्हू भड़की पवंदो, छो त उन नंग में नंग जे नामूस खे छेड़ण जी ज़रूरत कई। त परवरदिगार आलम चए थो त माण्हू जॾहिं उनखे खे रुतबो थो मिले, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे सलाहियतुनि सां उहो शख़्स रुतबो थो माणे। सलाहियतुनि जी अता अलाह साईं चए थो त मां हिनखे कई आहे। हाणे इहे सलाहियतूं हुन वटि अमानत आहिनि। कंहिं मनसब ते पहुतो ऐं पोइ धरतीअ ते फ़साद जो बाहिस थियो, उन शख़्स धरतीअ खे जन्नत बनाइण जे बजाए जहन्नम बणाइण जो रस्तो वरितो। इज़ा फ़सदतिल अर्ज़, जॾहिं उन शख़्स धरतीअ ते फ़साद फैलाइणु शुरू कयो, इस्लाह जो दग छॾे वियो ऐं माण्हुनि जे ज़िंदगीअ में मुदाख़लत करणु लॻो, माण्हुनि जे रिज़्क़ खे डावाडोल करणु लॻो,
माण्हुनि जे लाइ जीअण जा रस्ता सोढ़ा कंदो रहियो। इहा वॾाई आहे, इहो तकबुर आहे। रुबूबियत जे निज़ाम में परवरदिगार आलम पाण खे रब्बुल आलमीन थो चवे त मां जहाननि जे सभिनी मख़लूकुनि ऐं क़ौमुनि जो पालनहार आहियां। उन्हनि खे धरती ॾिनी अथमि, धरतीअ ते तहज़ीब ॾिनी अथमि, उन तहज़ीब जी पंहिंजी तारीख़ आहे, उन्हनि जे लाइ खे पंहिंजे माफ़िज़ ज़मीर बयानु करण जे लाइ ॿोली ॾिनी अथमि। इन्हनि सभिनी शयुनि जो जॾहिं क़ौमी सतह ते हिकिड़ो माण्हू इनकार थो करे, जॾहिं उन्हनि सभिनी नेमतुनि में टंग अड़ाए ऐं उन्हनि जी तहज़ीब ते आङुर खणणु शुरू थो करे, त उहो माण्हू तकबुर जे पलीताईअ में वठिजी करे दरअसल अलाह साईं जे रिदा में हथ थो विझे, जंहिंजे करे परवरदिगार आलम खे उन शख़्स ते गैरत थी अचे ऐं उहो शख़्स भली पंहिंजे हिकु ज़िंदगीअ जे मदार में सफ़र जारी रखे त उमली लहूं, मोहलत जो जेको उन वटि हिकिड़ो रस्तो आहे, इन क़ैदी मतीन हलंदे 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 ज़रूरु उन जो तकबुर हुन जे लाइ स्पीड ब्रेकर बणिबो, उहो थाॿो खाईंदो ऐं वञी मुंहं भर किरंदो। अवल सल्लज़ी ख़लक़ अस्समावात वल अर्ज़ बिक़ादिरिन अला अन यख़्लुक़ मिस्लहुम। त इहे शख़्स जॾहिं घणे सरमाए जे गॾु करण जे करे पंहिंजे मथे में फेरी महसूसु कंदा आहिनि, त हू ॼण क्रिएटर पाण खे सम्झंदा आहिनि, तहज़ीब जो ख़लकणहार बि ॼण पाण खे सम्झण लॻंदा आहिनि, ऐं पोइ ॿियनि क़ौमुनि जे तहज़ीब में टंगूं अणाइणु शुरू कंदा आहिनि। पोइ उन्हनि खां भुलिजी वेंदो आहे त का हिकु अहिड़ी हस्ती आहे जेका इन्हनि सभिनी शयुनि ते बैक वक़्तु एतिरी कुदरत ऐं सघ रखे थी जो उन्हनि खे जेकॾहिं छिक ॾिए त उहे वञी थाॿिड़िजी किरी पवनि। उहो शख़्स अयहसबुल इंसान ऐं एतिरक सुदा भाइण लॻंदो आहे त मां आल जाल हिकु अहिड़ी मख़लूक जो हिसो आहियां जेको धरतीअ ते आयो आहियां, ज़िंदगी गुज़ारे किसो ख़तमु करे नाबूद थी वेंदुसि। अलाह साईं चए थो त तुंहिंजो इहो गुमान जेको आहे सिर्फ़ु गुमान ई आहे। अलम यकु नुतफ़तन मिन मनी युमना, तूं पाणीअ जे उन कतरे जे मरहलनि मां गुज़री, सुमकान अलकतन, तूं गोश्त जो लोथड़ो थिए, फ़ख़लक, पोइ तोखे उन गोश्त जे लोथड़े खे मुहांडरा मिलिया, फ़सवा, पोइ उन्हनि मुहांडरनि में जी पंहिंजी जोड़ थी, ऐं हर हिकु माण्हूअ खे पंहिंजो पंहिंजो मुहांडरो, पंहिंजो पंहिंजो नालो ऐं पंहिंजो पंहिंजो कदु काठ मिलियो। अयहसबुल इंसान ऐं युतरक सुदा अलम यक नुतफ़तम मिन मनी युमना सुम्म कान अलकतन फ़ख़लक फ़सवा फ़जअल मिनहु ज़ौजैन वज़्ज़कर, फ़जअल मिनहु ज़ौजैन ज़कर वल उन्सा। ऐं पोइ जॾहिं उहा जोड़ जोड़जी धरतीअ ते निर्वार थी त पोइ या मुज़क्कर आहे या मुअन्नस आहे। अलैस ज़ालिक बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता, पाणीअ जे मरहलनि मां इंसान जे तख़लीक़ खे गुज़ारे जॾहिं उन जी जोड़ जोड़े धरतीअ ते बालकपणे जी सूरत में माण्हू आयो ऐं पोइ उहो वाध वेझ माणे जवानीअ ते दहलीज़ ते पहुतो, चांउठ ते पहुतो, उतां वरी उन जे जो पोड़प ते सफ़र थियो, इहे सभिनी मरहलनि मां गुज़री जॾहिं हू मौत जे मरहले मां गुज़रियो त किसो ख़तमु नथो थिए। अलैस ज़ालिक बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता, हाणे इहो माण्हू मौत आहे, मौत जे मुंहं में हलियो वियो, त इतां वरी उनखे नए सिरे सां ॿी ज़िंदगी ॾियणु, अलाह साईं चए थो त जॾहिं पहिरीं ॾिनमि त ॿी मां छो नथो ॾेई सघां। त उहे माण्हू जेके तकबुर जा आदी बणिजी था वञनि, उन्हनि जे इस्लाहात जे लाइ रोज़ो हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंमें उन्हनि खे नए सिरे सां पंहिंजी तलाश में निकिरण ऐं सफ़र करण में हिकु सूंहं थी रोज़ो उन्हनि जो मददगार थो बणिजे। न त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त केतिरा ई रोज़ेदार जिन बुख ऐं उञ काटी पर उन्हनि तक़वा जो मक़ाम हासिल न कयो, त उन्हनि जे लाइ रोज़ो काई माना नथो रखे। सिर्फ़ु ग़रीबनि जो अहसासु, सिर्फ़ु यतीमनि ऐं मोहताज माइटनि जो अहसासु, इहो बि हिकिड़ो रोज़े जो ख़ासो आहे।
पर बुनियादी तौर ते जॾहिं माण्हू पंहिंजी मार्फत हासिल थो करे त पोइ उन में इंसानियत जी वहदत जो जेका उमंग पैदा थी थिए त हाणे उनखे महसूस थो थिए त मूं में आहीं तूं, मन तू शुदम तू मन शुदी, मन तन शुदम तू जा शुदी, ता कस न गोयत ब दज़ा, मन दीगरम तू दीगरी। त हाणे उहो माण्हू महसूस थो करे वहदतुल वजूद जे पस मंज़र में त जेकॾहिं मां मन आहियां त तूं तन आहीं, जेकॾहिं तूं तन आहे त मां मन आहियां, जेकॾहिं तूं जिस्म आहे त मां जान आहियां, जेकॾहिं तूं जान आहे त मां जिस्म आहियां। हाणे को माण्हू जेको इन मार्फत जे मंज़िल ते पहुतो उहो कॾहिं बि ईअं न चवंदो त तूं को ॿियो आहे मां को ॿियो आहियां। तक़वा इन शइ जो नालो आहे त माण्हूअ में इंसानियत जे वहदत जी उमंग जाॻाए। ला युमिन अहदुकुम हत्ता युहिब्ब लिअखीहि मा युहिब्बु लिनफ्सिहि। त इंसानियत में भाईचारो आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ईमान जी तक़ाज़ा आहे त तव्हां हर ॿिए भाउ जे लाइ सॼी इंसानियत खे भाईचारे जे धागे में पोयो वियो। माण्हू दाणा आहिनि मोतीअ जा जेके वहदत जे सॻे में पोयल आहिनि। हाणे उहे दाणा हिक ॿिए खां अलॻि न आहिनि। त ॿिए जी जेकॾहिं तकलीफ़ माण्हूअ खे पंहिंजी तकलीफ़ महसूसु नथी थिए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीमात मुताबिक़ उहो शख़्स इंसानियत जे मक़ाम ते फ़ाइज़ न थी सघियो, हुनजो ईमान अधूरो रहिजी वियो। तरल मुमिनीन फी तवादहिम व तआतुफहिम कमसलिल जसदिल वाहिद इज़ा इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लुहु इज़ा इश्तका रअसुहु इश्तका कुल्लुहु। त सॻे में इंसानियत जे सॻे में आलमी सतह ते धरतीअ ते जेतिरियूं बि क़ौमूं आहिनि, धरती हिकिड़ो सॻो आहे, उन में क़ौमुनि जा मणिया पियल आहिनि। उन्हनि मणियनि में हर हिकु माण्हू पंहिंजे दाणे जी हैसियत थो रखे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सम्झायो त जीअं ही जिस्म आहे, अखि ॾुखोइजी थी पवे त सॼो जिस्म बेक़रार थी थो वञे, मथे में सूर थो पवे त निंड आराम हराम थी थो वञे। याने जिस्म जो को हिकिड़ो उज़वो ॾुखोइजे थो त सॼो जिस्म बेक़रार थी थो वञे। बिल्कुलु ईअं जेकॾहिं इंसानियत जो को बि फ़र्दु काथे ॾुखोयल आहे, कंहिं ॾोझरे में आहे, कंहिं मुश्किल में आहे, ऐं माण्हू जेको ॿियो उन जी मुश्किल खे ॾिसे थो अखियुनि सां, उन जे ॾोझरे खे पसे थो अखियुनि सां, उन जे हालात जी नासाज़गारीअ खे महसूसु थो करे ऐं उन जे अंदर में झुॿो न आयो, हुन तकलीफ़ महसूसु न कई, त उन शख़्स खे इतां खां सोचणु घुरिजे त मुंहिंजी इंसानियत काॾे विञाइजी वई आहे। इहा इंसानियत जी तलाश माण्हूअ में जेकॾहिं इहो अहसासु नथी जॻाए त ॿिए जी तकलीफ़ मुंहिंजी तकलीफ़ आहे, तेसि ताईं इंसानियत सह न ईंदी। धरतीअ ते उहे जेके राताह हणंदड़ मुतकबरीन इंसान आहिनि, मुस्तकबरीन इंसान आहिनि, जिन जो कमु कहिड़ो आहे, इन हू फ़क़र व क़दर। हिकिड़ो इंसानु सोचे थो त मां पंहिंजो पाण खे तलाश करे ऐं इंसानियत सां ॻंढिजां। इहा सोच मुस्बत सोच आहे, पॉज़िटिव थिंकिंग आहे। हिकिड़ो माण्हू सोचे थो त मां ॿिए इंसान खे पंहिंजो मोहताज कीअं बणायां, मां ॿिए इंसान खे पंहिंजे ॼार में कीअं फासायां, मां ॿिए इंसान खे सोढ़ो कीअं कयां। सोचे हू बि अथो, सोचे हू बि अथो। ॾाहप जे ॻाल्हियुनि में कंहिं लिखियो त बुलंद इमारत ते दोस्त पाण में वेठा दुनिया बाबति ॻाल्हियूं पिया कनि, काइनात बाबति, त काइनात सुहिणी आहे या कोझी आहे। हिकिड़ो शख़्स उतां उथियो, दरीअ मां ॾिठईं, हेठि निहारियईं त हुनखे गंदगीअ जो ऐं गलाज़त जो ढेर नज़र आयो। हुन चयो यार दुनिया त ढूंढ आहे। वरी ॿियो शख़्स उथियो, चई मां ॾिसां, हुनजो झाती पाती त हुन मथे निहारियो। राति जो समूह हुयो, हुनखे चमकंदड़ तारा नज़र आया, रोशन चंड नज़र आयो, त हुन ॾिठो यार दुनिया त ॾाढी सुहिणी आहे। फ़र्क़ु छा हुयो त हुनजी नज़र पस्तियुनि में वई त हुनखे ढूंढ नज़र आयो, हुनजी नज़र बुलंदनि ते वई त हुनखे सितारनि जी जगमग रोशनी नज़र आई, चंड जी चांडराण नज़र आई।
ज़ावियो आहे। तव्हां पंहिंजे उन अखि में मौजूदु निगाह खे पस्तियुनि सां था जाचियो या बुलंदियुनि सां था जाचियो, या त माण्हू असम तकवीम आहे जेको बुलंदियुनि ॾांहुं निहारे ऐं तमामु बहितरीनु सोचे थो, या त माण्हू असफल साफ़िलीन आहे जेको पस्तियुनि ॾांहुं धूकबो लुढ़ंदो ऐं थाॿा खाईंदो थो वञे, पोइ उहो माण्हू जेको बि सोचे थो उन सोच में ग़लाज़त आहे, बदबू आहे। सोच जो उहो असर माण्हू जे रवैयनि मां ज़ाहिर थींदो आहे। ला तुसइर ख़दक लिन्नास, रोज़े तक़वा सेखारी, उन तक़वा असांखे रवैयनि में दुरुस्तगी सेखारी। क़ुर थो चवे रवैयनि जी दुरुस्तगीअ जो पहिरियों उञाण इहो आहे त तव्हां पंहिंजे चहिरे में बशाशत रखो। ला तुसइर ख़दक लिन्नास, मुंहुं सुॼायूं न वरितो। त माण्हूअ जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तबियतुनि में टकराव थिए थो। हिकिड़ो माण्हू जेको तव्हांजे लाइ किन सबबनि जे करे, मिटी माइटीअ जे करे, रत जे करे, या लाॻापन जे करे, दोस्तीअ जे करे कुझु मसइला पैदा थियनि था जंहिंजे करे हिक ॿिए जूं तबियतूं नथियूं वणनि, उनखे ॾिसण सां माण्हूअ जे चहिरे जा जेके भाव आहिनि उहे बदिलजी था वञनि। ॿियो माण्हू आहे जंहिंखे तव्हां पढ़ो था, उन सां उन जे फ़लसफ़े, फ़िक्र ऐं तहरीर जे करे प्यार था कयो। हिकिड़ो आर्टिस्ट आहे, भलो ॻाइणो आहे, उनजो सुठो आवाज़ु आहे, उनजो आवाज़ु तव्हां जॾहिं कनायो था त तव्हांजे तबियत में बशाशत थी पैदा थिए। उन माण्हूअ सां जॾहिं तव्हां मिलो था त तव्हांजो ख़राबु मूड बि ख़ुशगवार थी थो वञे। त इन कश्मकश में तवाज़ुन रखण जे लाइ तव्हांखे पंहिंजे चहिरे जे तअसुरात खे ठीकु रखिणो आहे। ला तुसइर ख़दक लिन्नास, ऐं रवैयनि जो पहिरियों ओञाण इहो आहे त चहिरे में पंहिंजे में बशाशत रखो ऐं अखियुनि में चमक हुजे, ऐं जॾहिं तव्हां मुस्बत सोचींदो त तव्हांजे चहिरे ते कॾहिं बि ॿारहं न वॼंदा, ऐं तव्हां इंसानियत जो हिकिड़ो ख़ूबसूरत ख़ुशबूदार गुल बणिजी वेंदव जंहिंमां हर माण्हूअ खे ख़ुशबू ईंदी। उहो ई माण्हू उन रुतबे ते पहुचंदो जंहिंजे लाइ कंहिं चयो त जली जे ॿियनि खे सुहाई ॾियनि था, लखे घोरतनि तां पतंगा थियनि था।